अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी गीतन जो मशहूर फ़नकार अहमद मुग़ल एक बयान जे करे ॾचे में पइजी वियो। बयान अहमद मुग़ल तरफ़ां बिलावल भुट्टो जे शान में गीत ॻाइण खां साफ़ इनकार। छा ही बयान अहमद मुग़ल जो आहे या अहमद मुग़ल के बदनाम कयो पियो वञे या अहमद मुग़ल पाण खे मशहूर कराइण जे चक्कर में आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जंहिं बि दोस्त असांजो यूट्यूब चैनल हिन वक़्त ताईं सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾे। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो मशहूर या खणी ईअं चऊं त सिंध जो क़ौमी रागी अहमद मुग़ल काफ़ी अरसे खां ऐं फ़नकारी खां परे आहे। या खणी ईअं सादा लफ़्ज़नि में चऊं त अहमद मुग़ल ॻाइण खां काफ़ी अरसे खां वठी परे आहे। ताज़ो ई हिकु वीडियो सोशल मीडिया यूट्यूब ऐं फेसबुक ते वायरल आहे त अहमद मुग़ल तरफ़ां पीपुल्स पार्टी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जे शान ऐं हक़ में गीत ॻाइण खां साफ़ इनकार। अहमद मुग़ल तरफ़ां उन बयान जी तरदीद कंदे चयो त मूंखे काई ख़बर नाहे ऐं नई इन ख़बर सां को वास्तो ऐं तालुक़ु आहे। अहमद मुग़ल वधीक चयो त कुझु माण्हू लाइक कमेंट्स ऐं सब्सक्राइबर वधाइण जे चक्कर में मूं ख़िलाफ़ु ग़लति बयानबाज़ी करे रहिया आहिनि।